लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु हिते भंबोर जी यूसी में मौजूद आहे मोहतरमा तबसुम आरटी जोख्यात सर्जन आहे। ही न्याणी आहे, हिनखे 5 ॿार आहिनि ऐं हिन जो जेको घर वारो उहो रोड जे हादसे में गुज़ारे वियो। इन करे हुनखे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ कई जतन करणा था पवनि, पर असां जॾहिं हिन सां हिते मिलण आया आहियूं ऐं ही तव्हांखे ॿुधायां त घारे दाॿे जी ऐं घारे जे विच में सम्झो जीअं तव्हां ज़ेबिस्ट यूनिवर्सिटी जो कैंपस क्रॉस था कयो त खॿे हथ ते हिननि जो पंहिंजो ॻोठु आहे। उन ॻोठ में तव्हांखे कचा घर, पका घर, रोड उहो फर्स्ट क्लास मिलंदो, पर उन सॼे ॻोठ में ही जेको ही रंगीन तव्हांखे मिले थो दुकान ऐं इन जा धागा ॾिसो था, इन में बर्थ ॾिसो था, इन में हुनर ॾिसो था। उन हुनर, उन बर्थ, उन दुकान जी रखवाल ऐं मालिक आहे असांजी मोहतरमा तबसुम जोखियो साहिबा। तबसुम जोखियो हिन इलाइक़े जी हिकिड़ी कामयाबु कहाणी आहे। तबसुम जोखियो सरसो जी कामयाबु कहाणी आहे। तबसुम जोखियो असां सभिनी जे लाइ हिकिड़ो मिसाल कहाणी आहे। अचो त उन सां ॻाल्हायूं। अदी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। सभ खां अवल पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधायो त छा छा नंढे हूंदे खां थियो? जीअं त असां हिते ॼापीआसीं ॻोठ में ऐं उन खां पुठियां जॾहिं असां वॾा थियासीं ते स्कूल वेझो असांजी कोन हुई, त पोइ स्कूल ते हिकु इंजॉय एको जीअं हिते स्कूल खोलियो, जेका ग़रीब ॿार नथा पढ़ी सघनि त 20 रुपया उनखां फीस वठी महीने जी, त उनखे पढ़ाइणु शुरू हुन कयो। इहो कहिड़े वक़्त में NGO एको जे नाले सां जेका आई, इनखे घणा साल थिया? इहे तक़रीबन 2001 खां जा 2 खां शुरू थिया। 2001-2 में हुननि हिते ग़रीबनि जे लाइ स्कूल खोलियो। ठीक आहे। ऐं 2004 खां हिते पढ़णु वयसि। 2008 तक मूं प्राइमरी पास कई ऐं माशाल्लाह पढ़ाई में होशियारु हुयसि, फर्स्ट ईंदी हुयसि। उनखां पुठियां 2008 में मुंहिंजी अगस्त में 28 अगस्त में शादी थी वई। उनखां पुठियां मूं घर संभालियो, पोइ स्कूल छॾारी। पोइ अव्हांजो जेको मरहूम मुड़ुसु हो, जेको अव्हां मूंखे ॿुधायो त एक्सीडेंट में गुज़ारे वियो, त उहो छा पढ़ियल हो? उहो पढ़ियल कोन हुयो। छा कंदा? उहो त शादी खां अॻु में काठ वढंदी विया। उनखां पुठियां जीअं उहो असांजो आहे ॻोठु चौबंदी ते ॻोठु आहे, याकूब ॻोठु, उन ते रहंदा आहियूं। उनखां पोइ जॾहिं असांजी शादी थी त पोइ हुते मुस्तक़बिल थी वियो, तेज सरियासीं असां। पोइ कॾहिं पथरनि जो धंधो हूंदो त पथरा जा, त वरी केकरा मारींदा आहियूं, दरिया जो धंधो। अच्छा, दरिया में। हा, अच्छा, तव्हां समुंड खे दरिया था चओ? हा, दरिया, समुंड खे दरिया चवंदा आहियूं। ऐं केकड़ा उते पोइ ठीकु आहे। पोइ अव्हांखे उन 5 ॿार थिया? 5 ॿार। पोइ उनजो हिकिड़े ॾींहुं एक्सीडेंट। पोइ ज़िंदगी एक्सीडेंट खां पोइ त तूं हिकली थी पई न, अकेली थी? बिल्कुलु अकेली। तक़रीबन मूंखे ईअं लॻो त दुनिया में सभु कुझु ख़तमु थी वियो। छो करे 5 बच्चा आहिनि ऐं अगरि बेवा औरत थी वञे त पोइ माण्हुनि जा असली रूप पोइ था ॾिसण में अचनि। छाहे करे जॾहिं अकेली औरत खे अकेलो था ॾिसनि त पोइ सभिनि जा असली रूप ईंदा। मर्द हूंदा त पोइ पंहिंजो पुटु आहे या कंहिंजो भाउ आहे, कंहिंजो कुझु आहे, त उनजी वजह सां ख़ामोश रहंदा आहिनि। उनखां पुठियां ऐं जॾहिं 40 तक त मुंहिंजी ससुराल में हुयसि। उनखां पुठियां मुंहिंजे पंहिंजे घर आयसि त मूंखे सभु कुझु ख़तमु ई ॾिठो। पर इहो जॾहिं सरसू वटां असां 2018 में उहे कीअं मिलिया सरसो वारा? सरसो वारा 2018 में जॾहिं त असां आई आहे न, असांजी तंज़ीम ठाहूं न, तोसां मिलिया कीअं? असां त शुरू खां त असांजे ॻोठ में जॾहिं आई आहे 2018 में, त पोइ असांजी तुंहिंजी इन कज़िए खां अवल हुआ अॻु में। अच्छा, पोइ हिते केरु हलाईंदो? हिते त इहो जॾहिं सरसो वारा ईंदी विया, पहिरीं जॾहिं शुरू खां त सर ज़ाकिर मैडम सबा ऐं मदिया मुख़्तलिफ़ माण्हू बदिली थींदे रहंदे ईंदे विया। त उन मां असां ट्रेनिंग वठी, त जॾहिं उन मूंखे ज़रूरत बि न हुई पैसनि जी, मुंहिंजी 21 स्कोर हुयो, त उन ॿुधायो त अगरि तूं अॻुवान सीए थी ॻोठ जी त तोखे असां ॾींदासीं कुझु बि कोन, बाक़ी तूं पंहिंजी मर्ज़ी सां थी। त मूं चयो हा ख़ैरु आहे, ना कुझु मिलियो, हूअं बि 21 स्कोर आहे त छा मिलंदो, त आउं कम से कम सिखा त वठंदीसि, सम्झ अची सारंदी ॻाल्हाइण ॿोलण जी। हूअं असां कुझु एतिरो ॿाहिरि निकिरंदे कोन ॻाल्हाए ॿोलाए एतिरो कोन हुयो।
त पोइ असां ट्रेनिंग मिड़े शौक़ मां वठीसीं कुझु सिखण जे हुन ताईं। पर उहो अॻिते हली असांखे कमु अची जॾहिं 2020 में मुंहिंजी मुड़ुस जी डेथ थी त पोइ 2021 में मूं हुनखे चयो त मुंहिंजो हाणे इहो थी वियो आहे त मूंखे कर्ज़ो ॾियो। त वीचारनि ॾाढी मदद कई मूंसां, कर्ज़ो अच्छा। मूंखे ॾिनो 15,000। इहो मुंहिंजी ख़्यालु कीअं आयो तोखे त कर्ज़ वठां? कर्ज़ छाहे करे मुंहिंजा बच्चा हाणे कमु त करणो हुयो न, शुरूआति लाइ करे मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत हुई। त पोइ मूं चयूं सरसो वारा आहिनि जेको बग़ैर व्याज ते, अगरि ॿिए बैंकुनि मां खणा थी त मूंखे किश्तूं मथे 2 किश्तूं मथे भरणु पवंदियूं ऐं माना 1000 त 50 रुपया मथे वठंदा आहिनि उहे हर महीने में, हूअं 2 किश्तूं मथे हूअं वठंदा आहिनि। त एतिरा पैसा त बहितरा सरसो मां खणा जेको आउं ॻोठ वारनि खे हूअं ई खणाए ॾींदी हुअसि। अच्छा। हा, ॻोठ वारनि खे खणाए ॾींदी हुअसि, मूंखे ज़रूरत कोन्हे त कोन खणी। हाणे त उहो बग़ैर व्याज जा अगरि वापसि इहो पाए त उहो मूंखे साल खां पुठियां वठंदा पैसा। त उन में आउं एतिरो कमाई हूंदसि जो पंहिंजे घर जो ख़र्च बि हलाईंदसि ऐं उहो 15,000 जमा करे ॾींदी, वक़्तु मिली वेंदो। इन लाइ करे मूं सरसो मां 15,000 खईं ऐं उहो हलायो शुरू त मूं कई। मूं चयो हा 15,000 बि वॾी ॻाल्हि हुई मूं लाइ करे। मुख़्तलिफ़ सामान रखिया आहिनि, ठाही आहे दुकान जो ख़्यालु हुन कोन हुयो। पहिरीं इहो हलायोसीं सामान जेको असांजी ॻोठ जी मायूं बि खणी ईंदियूं न, असां ठटे में कराची मिली मार्केट में बि ॾींदा आहियूं ऐं ॿियूं ॻोठ जी मायूं पची असां वठी ईंदियूं सामान। त उहो माना थोरो मुंहिंजो गुज़र बसर हलियो पिए, कमाईसीं खाधोसीं। पोइ मूं सोचियो आहे त 15,000 वापसि जॾहिं कई आहे त थोरो वॾो कर्ज़ो खणा त आउं थोरो करियां। त पोइ मूं 40,000 खईं। 15,000 मां तोखे कुझु बचत थी? मूंखे हा बचत थी, मुंहिंजो घर जो ख़र्च बि हलियो, 15,000 वापसि बि कई आहे, थोरो सामान बि बचियो। पर वरी थोरो मूंखां थोरो वॾो थोरो थिए त मूं 40,000 खईं आहे सरवारनि खां। पोइ उनखां पुठियां मूं उनखे गुज़ारिश कई त मुंहिंजे भाउ जे नाले सां मूंखे हिकिड़ो लोन ॾियो जेको 1 लख रुपए तक ॾिनो आहे। त ॾिनो उन मूंखे, उन मां मूं थोरो सामान कराची चिली माल मुंहिंजे बाबा जा वास्ता आहिनि त उन सां गॾिजी वयसि। छा वरितई? पशिम ऐं कपिड़ो ऐं ॿियो जेको सामान असां उधार ते खणंदा आहियूं, तव्हां वास्ता आहिनि त पोइ उधार ते ॾींदा आहियूं। इन पशिम में पहले उधार आहे जेको असां पोइ बाबा जे नाले ते बैंक अकाउंट आहे त हुतां मोकिले वापसि छॾींदी आहियां, बाबा मोकिलींदा उनजे सबूत पिया आहिनि, बाबा रसीद वसीद रखी त उहो कंदा आहियूं। पोइ कपिड़ो जेको उधार ते एतिरो कोन ॾींदा आहिनि न, त पोइ मूं 1 लख रुपए मां थोरो कपिड़ो वठियो, वरी अधु उनजो उधार आहे कयो। त उनखां आस्ते आस्ते सी हाणे माशाअल्लाह थोरो सही आहे, उधार थोरी घणी आहे। 1 लख रुपया मूं वापसि सरसो वारनि खे कराए छॾियो। सरसो खे हा वापसि कई? वापसि करे छॾियोसीं। हा 1 लख रुपया खाई न वई? न बिल्कुलु छो? खाई केॾा वठी सर वापसि नी सां ई वास्ता न सॼा वापसि वापसि करण। अञा सोचियां पई त थोरो वॾो कर्ज़ो खणंदी सरसो खां। माना गुज़ारिश आहे। 2 ॻाल्हियूं सम्झायूं तव्हां जी मूंखे अॼु। हिकिड़ो त अवां चयो त सरसो वारनि चयो त तूं असांजी तंज़ीम में अचु पर पैसा न ॾींदासीं। हा त तव्हां सोचो त सिखणो आहे जॾहिं त पोइ पैसा छाजा? हा पैसा छाजा, मुफ़्त में बि भला सिखी वेंदसि। ॿी ॻाल्हि अवां हीअ कई त आस्ते आस्ते त कर्ज़ वठण खे ऐं पंहिंजे इन रोज़गार खे वधाईंदा विया। 15 मां 40 कयव, 40 मां लख कयव। टी ॻाल्हि अवां हीअ कई त जे वास्तेदारी आहे सली मार्केट में अवांजे वालिद साहब जी वास्तेदारी आहे त अवां हिते दाबे जी शहर जे अंदरि ॻोठ में वेठे बि कराची शहर मां पूरो फ़ाइदो था वठो ऐं वालिद साहब जे बैंक अकाउंट में तव्हां ॾेती लेती कयो था। हाणे उहो 1 लख रुपए जेको तव्हां वरितो उहो ख़ैर सां तव्हां वापसि करे। हाणे ही माण्हू हिन ॻोठ में तुंहिंजो ही दुकान मशहूरु आहे? बिल्कुलु मशहूरु आहे। हा थोरी देरि अॻु में बि अली हसन खां पुछियो त माई उहो सामान वठी वई। हींअर थोरो टाइम आहे त थोरो माना थोरी देरि खां पुठियां केरु थी सघे त हींअर 25 साड़ी सामान वठणु असांजी सॼी ॻोठ मां तक़रीबन ते वठंदा आहिनि। जेके ॿिया बि दुकान आहिनि असांजे ॻोठ में अहिड़ा सॻुणा आहिनि, पर उहो थोरो मथे ॾींदा आहिनि, ऐं थोरो घटि अॻिते ॾींदी आहियां। अच्छा, अवां सस्तो ॾींदा? थोरो सस्तो ॾींदा आहियूं। भला तव्हां सस्तो छो ॾींदा आहियो? इन लाइ करे असां हुतां माना होलसेल मां खणंदा आहियूं त थोरो घटि पवंदो आहे। हा ॿियो इन लाइ करे बि त अगरि आउं थोरो महांगो ॾींदसि त मुंहिंजो दुकानु छॾे ॿिए पासे हली वेंदी। ऐं असांजे ॻोठ जो तक़रीबन 400-500 घर आहिनि, तक़रीबन 400-500 मायूं इहो ई कमु कंदियूं आहिनि। हा त उन लाइ करे उनखे हिकिड़ी वञी नथी सघे, उन लाइ करे 5-6 मायुनि जो गॾु थियणु, उन लाइ इंतज़ारु करणु। पोइ उहो टाइम ॾींहुं ओतिरा ज़ायासीं कमु खणो कनि। मुंहिंजो कमु अगरि मुंहिंजो सामान खुटी वियो आहे त आउं मुंहिंजी भेण उनखां भाॼी खां उनखां पुछंदा आई हलो थी कराची, त उन जो जेसि सामान ख़तमु न थिए तेसि मूंसां गॾु हलंदी कोन। त 8-10 ॾींहं मुंहिंजा हिते ज़ायासीं विया कराची वञण में। पोइ 8-10 मायूं जमा थियूं, पोइ कराची वञूं, बसियुनि जा धिका थियूं
त 250 में खणी ईंदा, वापसी में 250 कोन खणंदा, चवंदा किरायो में पैसो ॾे 400 किरायो ॾे, तुंहिंजो सामान आणियाऊं ओॾी दुकान लाइ अलॻि था थियणा पवनि। इन लाइ करे मूं सोचियो अगरि मुंहिंजो दुकानु पंहिंजो हूंदो ऐं पाण त ठाहींदसि, पर असांजी ॻोठ वारी जेको आसे पासे वारी माई उनखे फ़ाइदो थोरो मिले। हाणे थोरो हे जाइ अवां जी आहे? इहा जाइ मुंहिंजे बाबा जी आहे। मुंहिंजी जाइ, हा मूं दुकानु खोलियो न ही दुकान जी जाइ? हा इहा दुकान जाइ मुंहिंजे बाबा जी। अच्छा, हा वालिद साहब जी। अवां जो वालिद साहब ही जाइ जो किरायो वठंदो न था? न छो भला? वालिद साहब उन किरायो किरायो वठंदो नथो वठे? न बिल्कुलु न। ईअं ॾींदो मूं दुकानु ऑलमोस्ट मुंहिंजी तयारु आहे, इन रोड ते ठाहे था छॾियमि, पर उहा थोरो अञा उनमें कमु रहियल आहे। उहो हिन खां सुठो आहे? इन खां बिल्कुलु हाँ माशाअल्लाह। ठाराइनि सुठो, अञा त शुरू माना ठहियो कोन्हे मुकमल, दरवाज़ो हणी छॾी आहे, दरी घर में रखी आहे उहा लॻाइणी आहे, पोइ प्लस्तर वलस्तर कराइणो उनखे, चादरियूं वादरियूं सुबुह जी छॾियूं ऑलमोस्ट तयारु कराए छॾी आहे दुकान में। पोइ हुतां शिफ्ट ओॾा कंदीसि। ॿियो सरसवान खां थोरी गुज़ारिश कंदीसि त मूंखे थोरो कर्ज़ो, वॾो कर्ज़ो ॾियनि, या में मुंहिंजो पुटु आहे उनखे मूंसां गॾु ॿी कहिड़ी चीज़ रखी ॾियां। उहो पढ़ियल छा आहे? उहो पढ़ियल कोन्हे। छो न पढ़ाई अम्मी? उहो पहिरीं शुरू खां पढ़ंदे हुयो, पोइ विच में मुंहिंजे वालिद साहब जी जॾहिं डेथ थी न त उहो डिप्रेशन में हली वियो, पोइ उनजो 2 टे साल ज़ाया थींदी हुयो, जॾहिं हाणे मूं पंहिंजो ख़र्चु ख़तमु करे लाथो आहे त आऊं ख़ाली वेठी आहियां। हाणे अधी तूं हले थी, अधी तूं हले थी सामान वठणु, कराची जी मार्केट हलणु अकेली तो त असीं वञी कोन था सघूं। हाणे मर्दनि वटि एतिरो टाइम कोन हूंदो आहे, जेको अची वरी पोइ बाटी अची त डबल ख़र्चो, उहा 1000 रुपया ख़र्चेसीं, 2000 ख़र्चेसीं, त पोइ असां ओटियूं सभु मिली वेंदी हुआसीं। पर पोइ उनखे ॾिठो त पोइ पंहिंजी दुकानु खोली, मूंखे उन वजह सां उहो असांजो टाइम बचंदो, हर औरत डेली कमु पंहिंजो कंदी, उनजो टाइम ज़ाया कोन थींदो। हाणे ताईं जेको 1000 रुपया बि अगरि औरत अचे सामान हुजे 1000 मिलियो अचे सामान वठी वई। भला सिंधी माण्हू उन्हनि खे नंढड़ी होटल, उनमें वरी थोरी चांहि, वरी कचहरी, पोइ कॾहिं ॻोठ वारनि खे तव्हां थोरो कमु कयो। असां इलाही कोशिशि कई आहे इहा, पर असांजा मर्द कुझु हूंदा अहिड़ा बि होटल ते तोखे मिलिया हूंदा, कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेको न कनि, पर कुझु अहिड़ा आहिनि जो सम्झी आहिनि, पंहिंजे बच्चनि खे माशाअल्लाह पढ़ाइनि पिया घारे में, हिते सरकारी में इलाही अहिड़ा असांखे सुधरी विया आहिनि। जंहिंखे पहिरीं असांजे में प्राइमरी खां मथे पढ़ाई स्कूल हिते, हाणे असांजी इहा आहे त असांजी नियाणी पोइ के मैट्रिक करे वेठियूं, के 8वीं क्लास पढ़ूं आहे, के कुझु एतिरो अॻिते पढ़ी। असांजी कोशिशि इलाही हलाई आहे, पर अञा बि एतिरो आहे त एतिरी तालीम जी उहा असांजी ॻोठ में कोन्हे रुची, पर असांजी कोशिशि इहा आहे त हर हिकु छोकिरी असांजी ॻोठ में पढ़े। चाहे की हिकिड़ो मर्द पढ़ंदो त ख़ाली हिकिड़े घर खे फ़ाइदो थींदो, पर हिकिड़ी औरत पढ़े थी त उहो नस्ल दर नस्ल उनखे फ़ाइदो हलंदे रहंदो आहे, पंहिंजे बच्चनि खे पढ़ाए सघे थी, घर जो ख़र्चो वर्चो हर चीज़ जो जेको हिसाबु पंहिंजो रखी सघे थी। उहो ज़ाया उनजी के चीज़ पैसे में बि ज़ाया कोन हुजे सघे, ऐं ख़र्च यार केरु उनखे बेवकूफ़ औरत खे नथो बनाए सघे। एतिरी अनपढ़ आहे त उहा पढ़ी कोन सघे कहिड़ी चीज़, अगरि केरु अचनि था जो या कुझु बि फ्रॉड बि ईंदा आहिनि ॻोठनि में अक्सर, त उहो औरतुनि खां पैसा फुरे हूंदा आहिनि। छा कंदा आहिनि वरी ॿुधाए? ईंदा आहिनि त भेनर जा पैसा खे खोलाए ॾींदासीं, असांखे 200 ॾियो, अॼु कार्ड नंबर लिखी था ॾियूं, कंहिंखां 300, कंहिंखां 500 जे फुरे हूंदियूं, त हाणे उहो कोन्हे, असांखे वठी ईंदा आहिनि त असां पुछी वठंदा आहियूं त अमा कहिड़े एन जी ओ खाई, अॼु पंहिंजे एन जी ओ जो नालो ॿुधायो, छा बाक़ी आहे भेनर जा पैसा खोलाए सघंदा। सही करे असां इलाही मुख़्तलिफ़ एन जी ओ सां आया आहिनि, त इलाही माण्हुनि सां असांजा राब्ता थी विया आहिनि, मायुनि सां जेको इन सर भेनर जे कम में कमु करे चुकियूं अथव, असांखे उहो ॿुधाईंदियूं त ऐं जेको न पंहिंजी औरतुनि खे त मूंखे हाणे उहे असां उनखे मने करे छॾियो त कम से कम के बि औरत पंहिंजो अगरि असां पैसा वठंदा त उनजो कार्ड नंबर लिखाइणो ई न आहे आख़िर पंहिंजो। हा चई करे कहिड़ो बि एन जी ओ सरकारी हुजे या ओड़ो हुजे, उहो पैसा कोन वठंदो। भेनर जी में त बिल्कुलु फीस आहे ई कोन, तव्हां ख़ाली ॿिली पंहिंजा पैसा छा लाइ थी विञायो, कंहिंखे पैसा ॾेई उहा जो छा चाराईंदो, तव्हां खां फ्री वञनि ऐं ओड़ी चोरी 3 साल 4 साल खां थिया वापसि दुबारा अचनि, आख़िर ॿियो त पैसा चारायूं उहो कोन्हे। इहो अॼु पंहिंजो सर्विस सही तरीक़े सां करायो, या जेका अञा पंहिंजा बच्चा हुननि जा पैदाइश सर्टिफिकेट बे फार्म में सभु ठाराए, तव्हांजो ऑटोमेटिकली नालो मथे सर्च में हूंदो, या पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो उनजे हिसाब सां बि सरकारी में अगरि बच्चा पढ़नि था त इहो जेको रिकॉर्ड मथे वञे थो, तव्हांजा भेनर जा पैसा उअं ई अची सघंदा, आख़िर कंहिंखे पैसा ॾियण जी ज़रूरत न आहे। अवां 700 में जो आया त अवां जे मर्द या घर वारनि मुखालफ़त न कई? मुंहिंजे मर्द कोन कई, हा उन मुंहिंजो साथ ॾी न त कई, पोइ आख़िर मूंखे हाणे हूअं तव्हांखे कहिड़ी चीज़ मिलंदी त कोन, छा की 21 स्कूल इन सरसू जो आहे 0 खां 11 ताईं उनखे मदद मिली सघे थो, घर 11 खां 18 ताईं इहो कर्ज़े जो स्कोर, हा स्कोर ते हिकु सर्फ कमु कंदी आहे, त पाखे त हूअं बि न मिलंदो, तव्हां कम से कम सिखा वठी वठंदीसि, मूं थोरी घर जी सम्झ अची सघंदी, या ॿाहिरि निकिरण जी पाखे सम्झ अची सघंदी, मूं आहे कोन एतिरी, कम से कम हलण जी इंजॉय सां ॻाल्हाइण करण जी सम्झ अची सघंदी, ॿियो कुझु न सही इहो ई मिले, कम से कम तालीम में
मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो थींदो ईअं ई सही त पोइ मुंहिंजे मुड़ुस मूंखे बिल्कुलु इजाज़त ॾेई छॾी हुन सां गॾु कॾहिं बि रोक टोक कोन कई जीअं मर्द कंदा आहिनि त हेॾा न हुन सां न ॻाल्हि मर्द सां न ॻाल्हि इहा ख़राबु ॻाल्हि आहे ईअं न कई मुंहिंजे मर्द खे मूंखे भरोसो हुयो पोइ असां हिते असांजे पंहिंजे ॻोठ में ट्रेनिंग हुईसीं मुख़्तलिफ़ पोइ अॻिते जे ट्रेनिंग ॻोल्हियूं इहो गुलबाग जी मैनेजर हुई उनखां पुठियां असांजो LSO ठहियो उनमें बि आउं जनरल सेक्रेटरी हाणे थोरो तजुर्बो थी वियो जोड़नि सां करण उनखां पुठियां जॾहिं 2020 में मुंहिंजे मुड़ुस जी अचानक डेथ थी वई त पोइ कमु मूंखे उहो ॾाढो कमु आई मूंखे ॻाल्हियूं तंहिं करे अक्सर ॻोठ जी जेके जॾहिं औरत बेवासी वञे त उहो कंहिंखां वठी थींदा जा ससु सहुरे खां जा ॾेरनि खां जा माइटनि जे उन ते ॿारनि जे प्रेम करण ते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं बर्दाश्त करणु कोन पर मूं सोचियो अगरि मूं वटि आहे मौक़ो हिकिड़ो आहे तव्हां कंहिंजे अॻियां हथु न फैलाईंदो न पंहिंजो उहो करियां अगरि कंहिंखे खाराईंदो त मूंखे ॻाल्हाए बि ॿुधाईंदो माना इन दुख खे बि तो मौक़ो कयो हिकिड़ो मौक़ो सम्झंदो पंहिंजी वाह ज़िंदगी अॻिते वधाइण लाइ वाह वाह ऐं हा तक़रीबन आउं जेको बि चवां ॿुधे त उहा औरत अॻिते वधे अगरि औरत कोन्हे मौक़ो न माण्हुनि जे ॻाल्हि आहे ताननि मीणनि कून सभिनि खे हिकिड़ो हथियार बनाए छॾे उहो दुख करे तूं पंहिंजी डिप्रेशन में वञी पंहिंजे बच्चनि जी ज़िंदगी तबाह न कर तूं उनखे हिकिड़ो मौक़ो करे उन माण्हुनि खे करे ॾेखार उन मन हिकिड़ो तूं पंहिंजो मौक़ो सम्झ त हा इहो मूंखे ज़िंदगी नओं मौक़ो ॾिनो इंसान जी पहचान कराइण जी केरु पंहिंजा केरु परान उनजी पहचान तोखे जॾहिं दुख इंसान जो टाइम ईंदो आहे न ॾुखियो टाइम उनमें थींदी आहे उहा पहचान तूं रख पाण खे अॻिते वधा पुठिते न कर और त कंहिं बि तरह सां कहिड़े बि उनमें कमु करे सघे थी चाहे उहो मज़दूरी जो कमु हुजे चाहे उहो बन जो कमु हुजे चाहे इहो दुकानु हलाइणु हुजे त कहिड़ो बि नंढड़े खां नंढो कमु करे सघे थी तूं उनखे बजाए खे तूं कंहिंखे अॻियां हथु फैला भाउ जे पीउ जे कंहिंजे रेम करम ते रहे उहो ॾींदा त आहिनि बिल्कुलु साथ बि ॾींदा आहिनि पर उहो हिकिड़ो उन जेको माना कंहिंजे खाई थी ॿी कंहिं त पंहिंजी महिनत सां अगरि तूं कमाए खाए न उहा ख़ुशी अलॻि हूंदी आहे उहा सुकून अंदरि अलॻि मार्ग मिलंदो आहे मूं पंहिंजी दम ते पंहिंजा बच्चा पालिया पंहिंजो सुकून हिकिड़ो इत्मीनान हूंदो आहे कंहिंजो कोन्हे एहसान कोन्हे पंहिंजो पंहिंजी महिनत पंहिंजो पोरियो पंहिंजो चाहे हको टाइम खा पर पंहिंजी महिनत सां खा ॾाढो सुकून वारो हूंदो आहे त बसि आख़िरी ॻाल्हि या माण्हुनि जे लाइ को पैगाम असांजे मार्फत ॾियणु चाहियो उहो महिरबानी करे बिल्कुलु असांखे सिंध गवर्नमेंट जेको गुरबत घटाइण जो प्रोग्राम हलायो सरसू जी तरफ़ां उन लाइ करे मुंहिंजो हिकिड़ो पैगाम आहे जेके ॾाढी असां त फ़ाइदो वठियो आहे आउं चाहियां थी हितां ई जेको असांजी 5-8 ॾह ॻोठ जेका बाक़ी आहिनि जेकियूं असांजी औरतूं आहिनि जेकियूं बेवा आहिनि बेसार आहिनि ऐं जेकियूं अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके पंहिंजो मुंहिंजा मुड़ुस आहिनि पर उन ते एतिरा वसाइल कोन्हे उहो पंहिंजो कमु कुझु करणु चाहिनि थियूं त असां सिंध हुकूमत सां इहो गुज़ारिश कंदासीं त सरसू खे अॻिते वधाए अॻिते आणे जेको उहे बि असांजूं औरतूं जेकियूं आहिनि उहे बि कमु पंहिंजो हुन मां फ़ाइदो वठी सघनि ऐं अॻिते हली सघनि ऐं असांजो पाकिस्तान असांजो जेको इहो पाकिस्तान प्यारो आहे उहो ॾाढो सुठो आहे आज़ादु असां रहंदा आहियूं उनमें आज़ादी आहे असांखे हर तरह जी ऐं चाहे पाकिस्तान हाणे बदिलिजे पहिरियों वारी कोन रही आहे असांजी सिंध जेकी सूबो सिंध आहे इहो बि बदिलिजे पियो अचो भेणूं पाण सभु मिली तालीम खे अॻिते वधायूं ठही करे पाण पढ़ंदासीं त पंहिंजी न्याणी पढ़ंदी पंहिंजा बच्चा पढ़ंदा उन जा बच्चा अॻिते जेकी पंहिंजी नस्ल आहे उहा पाण यादि रखी चई करे जॾहिं पाण अगरि वेही रहंदासीं हर चीज़ छॾे हाणे असीं बुखा था असां वेही रहूं ईअं न कजे बिल्कुलु अॻिते अचो अॻिते वधो पंहिंजे बचनि लाइ करे पंहिंजी न्याणी लाइ करे हिकिड़ी मिसाल थियो ऐं पाण हिनखे सिंध हुकूमत सां असां गुज़ारिश कंदासीं त सरसू इहो जेको प्रोग्राम गुरबत घटाइण जो हलियो पियो इनखे अॻिते वधाए ऐं असां सभिनी खे फ़ाइदा तबसम अवांजी वॾी महिरबानी अवां असांखे टाइम ॾिनो मूंखे बेहद ख़ुशी आहे अवांखे मुबारकूं बि हुजनि अवां पंहिंजे वालिद साहिब जी मदद सां ही दुकानु ठाहियो सर आउं बि शुक्रगुज़ार आहियां ऐं इहा मुंहिंजो ॻाल्हि आहे ॿुधा इहो मुंहिंजो ॻाल्हि आहे ॿियनि तक पुॼंदो अगरि उनखे के हिकिड़ी भेण खे फ़ाइदो थी वियो मुंहिंजे ॻाल्हाइण सां उहा अॻिते वधी वई त मूं लाइ करे ख़ुशी जी ॻाल्हि थी नाज़रीन हीअ हुई मोहतरमा तबसम जोखिर साहिबा ऐं तबसम ॿ टे ॻाल्हियूं भलियूं कयूं आहिनि हिकिड़ी त मूं ॿुधायो अव्हांखे ॿी हिकिड़ी ॻाल्हि हाणे जेका कई हुन चयो त मुंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो 2020 में त ओचितो मूंखे ख़्यालु आयो त गुज़ारे वियो हाणे छा कयां पोइ ॾुख मूं पाण सां ॿधी छॾियो ऐं उन ॾुख खे ताक़त में बदिलाए ऐं उन ॾुख खे कुवत में बदिलाए पोइ मूं चयो त ही ॿार मूंखे पालणा आहिनि ही सॼो संसार मूंखे ॾिसणो आहे हिकिड़ी ॻाल्हि इहा
इहा हैरत अंगेज़ ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा कयूं, जीअं शाह लतीफ़ चयो त सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकिरियन आदि ढार मढार मथा तेग तरा बार तमतारो। सो ही सुरे थी जंहिं नमूने सभु ताना सही पार पई आहे। ऐं कंहिं चयसि त पिनी खाईंदी, कंहिं चयसि त ख़्वार थींदी ख़राब थींदी, कंहिं चयसि त इहो रोज़गार इहो हलंदो कोन, हिन खां कहिड़ा धंधा हलंदा, कंहिं छा हैरत अंगेज़ दौर। हिन जे पर पुठ हिनखे ताना आया। का हिकिड़ी अदी आई जंहिं हिनखे चयो त पिनी खाईंदीअ छा, हिन चयो त न, महिनत करे खाईंदी। सो टीं ॻाल्हि इहा कई त भले माण्हू हिकु वेलो ॾींहं जो खाए, पर पंहिंजी महिनत सां खाए त उन इत्मीनान उन सुकून जहिड़ो सुकून ऐं इत्मीनान ॿियो को बि कोन्हे। हुन आख़िर में अपील कई आहे सरसो खे, ऐं हू सम्झे थी त हिते 10-12 ॻोठ आहिनि, हिते 10-12 औरतुनि जा दुकान हुजणु खपनि। ही सम्झे थी त ॿार पढ़णु खपनि, औरतूं पढ़णु खपनि। ऐं बकोर अदी तबसुम जे त पाकिस्तान बदिलिजे पियो, सिंध बदिलिजी पई, अचो त सिंध जूं औरतूं बि बदिलिजनि। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान